अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हतम कुंभार भाॼी खारायां तव्हां सभिनी खे मुंहिंजे नएं व्लॉग में। अॼु ड्यूटी ख़तमु थियण खां पोइ सभ खां पहिरीं पंहिंजो हिसाब किताब मुकमल कयो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हिसाब अॻे ई साफ़ थियल हो, तंहिं करे का बि परेशानी न थी। उन खां पोइ मूं पंहिंजो समूरो सामान एहतियात सां पैक कयो ऐं ॻोठ वञण जी तयारी मुकमल कई। कराची खे कुझु ॾींहं लाइ अलविदा चई सफ़र जी शुरूआत कई। सभ खां पहिरियां मां जौहर वियुसि, जिते पंहिंजे प्यारे दोस्त नईम सां मुलाक़ात थी। कुझु वक़्तु गॾु वेही कचहरी कई, चांहि पीती ऐं पुराणियूं यादियूं ताज़ियूं कयूं। पोइ नईम खां दुआ ऐं मोकिलाणी वठी पंहिंजे सफ़र ते रवानो थी वियुसि। राति जो डिगरोड पहुतसि। उते पंहिंजे दोस्त यासिर खे फ़ोन कयुमि ऐं चयुमि, यासिर मां अची वियो आहियां, तूं किथे आहीं? यासिर खिलंदे वराणो, बसि दोस्त रस्ते में आहियां, 2 मिंटनि में पहुचां थो। थोरो ई देर में ॾिठुमि त यासिर दौड़ कंदो मुंहिंजी तरफ़ अची रहियो हो। हिक ॿिए सां मिली तमामु ख़ुशी थी। पोइ गॾिजी कचहरी कई, मानी खाधी ऐं राति यासिर वटि ई आराम कयो। सुबुह सवेर निंड मां उथियासीं, मुंहुं धोतोसीं, तयार थी अल्लाह जो नालो वठी ॿीहर सफ़र जी शुरूआत कई। पोइ असीं हलियासीं, बस स्टॉप ते पहुतासीं, जितां असांजो ॻोठु ईंदड़ बस निकिरंदी आहे। दिलि में पंहिंजे ॻोठु, पंहिंजे माण्हुनि ऐं ख़ूबसूरत यादगिरियुनि सां मिलण जी ख़ुशी हुई। हाणे अचो त तव्हांखे पंहिंजे ॻोठ जी हिन ख़ूबसूरत सफ़र जा सभु मंज़र ॾेखारियो। जेकॾहिं हीउ वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर, चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। हलो त शुरू करियूं था अॼु जो सफ़र।